सीरियल ड्रामा पापनगर। जी हाँ दोस्तों, अॼु पापनगर जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अचण वारी एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट। हलूं था अपडेट की तरफ़। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, जीअं तव्हां खां का बि अपडेट दोस्तों मिस न थी सघे। असल में दोस्तों अचण वारा एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे राबेल तंग थी चुकी आहे बलराज खान खां, ऐं पंहिंजे घर वारनि खे और मल्हार खे बि नथी ॿुधाए सघे हक़ीक़त। जे ॿुधाईंदी त कमु ख़राबु थींदो ऐं उन्हनि जे घर वारनि खे नुक़सानु रहंदो पवंदो, छो त ब्लैकमेल करे रहियो आहे बलराज खान घड़ी घड़ी। हाणे को न को अहिड़ो मतिलबु सख़्ती ॾेखारींदी पाण बलराज खान खे राबेल, या ॾिसजो तव्हां बलराज खान जे प्रेशर में अची शादी जे लाइ हाव करे वेही रहंदी, ऐं अहिड़े हिसाब सां बलराज खान खे प्रेशर में ब्लैकमेल करे ऐं निकाह करणु थो चाहे। बलराज खान जेको आहे राबेल सां ज़बरदस्त अॻिते सीन ॾिसण वारा आहिनि, लेकिन निकाह त कोन थींदो, को न को पॾो विच में ज़रूरु पइजी वेंदो। पर ड्रामे जा अचण वारा सीन, अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, ऐं उन रोशन जे लाइ बि ॾींहों ॾींहुं राह हमवार थी रही आहे शेरदिल ऐं मल्हार ऐं सिकंदर वारनि जी शक्ल में। असांखे ॾींदा इजाज़त। जे अपडेट सुठी लॻे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं अॻी वीडियो में।